पाकिस्तान जो अवाम पहिरियां ई महांगाई जो मारियल आहे। वरी वफ़ाक़ी हुकूमत ग़रीब अवाम मथां महांगाई वारो बम किराइण जी नई सिट सिटी आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां 1 फ़रवरी खां पेट्रोल 7 रुपया ऐं डीज़ल 10 रुपया फ़ी लीटर महांगाई थियण जा इम्कान आहिनि। तेल क़ीमतुनि बाबति हतमी फ़ैसिलो 21 जनवरी ताईं कयो वेंदो। महांगाई सिर 18.62%, दालियुनि ऐं गिह सूधो 17 शयुनि जे अघनि में वाधि कई वई आहे। घटि आमदनी वारनि माण्हुनि लाइ महांगाई सिर 20.24% आहे, जॾहिं त टमाटा सरासरी तौर ते $18.5 रुपया ऐं थूम $13.5 रुपया फ़ी किलो महांगी थी। मटरनि जी क़ीमत $3.25 रुपया फ़ी किलो वाधि थी ऐं चणनि जी दाल $1.92 ऐं माश दाल $3.25 रुपया फ़ी किलो महांगी थी। मुङनि ऐं माश जी दाल में बि इज़ाफ़ो कयो वियो, जॾहिं त गिह जी फ़ी किलो क़ीमत $2 रुपया वधी सरासरी तौर $400 रुपया 75 पैसा फ़ी किलो थी वई, जॾहिं त 5 किलो लीटर कुकिंग ऑयल जी सरासरी क़ीमत $2085 रुपया 42 पैसा थी आहे। ॿुधायो वञे थो त शुमारियत खाते मूजिबि 8 शयूं सस्तियूं थियूं ऐं 26 शयुनि जी क़ीमतुनि में इस्तेकाम आयो आहे। बेज़ा $3 रुपया 83 पैसा फ़ी दर्जन सस्ता थिया। खंड जी फ़ी किलो क़ीमत में $1 रुपयो 5 पैसा लाथ आई आहे।